ब्रेकिंग न्यूज़ इते अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी सदारत हेठि गिम्स अस्पताल में इजलास थियो आहे। इजलास में गिम्स सरबराह रहीम बख्श भट्टी, सेक्रेटरी हेल्थ डॉक्टर मंसूर रिजवी, कमिश्नर समी सिद्दीकी, डीसी खैरपुर ऐं ॿियनि शिरकत कई। गिम्स अस्पताल खे सालियानो 2 अरब रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। निगरान वॾे वज़ीर जो इहो चवणु हुयो त निगरान वॾे वज़ीर गिम्स अस्पताल में डे केयर ऐं एक्सरे यूनिट्स जो दौरो करे मरीज़नि सां मुलाक़ात पे कई। अहम ख़बर आहे अवां खे आगाह कयूं पिया। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी सदारत हेठि गिम्स अस्पताल गंबट में इजलास थियो आहे। इजलास में गिम्स सरबराह रहीम बख्श भट्टी, सेक्रेटरी हेल्थ डॉक्टर मंसूर रिजवी, कमिश्नर समी सिद्दीकी, डीसी खैरपुर ऐं ॿियनि शिरकत कई। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी सदारत हेठि गिम्स अस्पताल गंबट में इजलास थियो आहे। इजलास में गिम्स सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी, सेक्रेटरी हेल्थ डॉक्टर मंसूर रिजवी, कमिश्नर समी सिद्दीकी, डीसी खैरपुर ऐं ॿियनि शिरकत कई। गिम्स अस्पताल खे सालियानो 2 अरब रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। निगरान वॾे वज़ीर गिम्स अस्पताल में डे केयर ऐं एक्सरे यूनिट जो दौरो करे मरीज़नि सां मुलाक़ात कई आहे। निगरान वॾे वज़ीर गिम्स अस्पताल में डे केयर ऐं एक्सरे यूनिट जो दौरो करे मरीज़नि सां मुलाक़ात कई। इजलास में गिम्स सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी बि मौजूद हो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर किशोर कुमार खान जी। किशोर कुमार, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जो निगरान वॾो वज़ीर जस्टिस मक़बूल बाकर गंबट इंस्टीट्यूट ऑफ साइंस गिम्स पहुतो। सिंध जे निगरान वज़ीर जो गिम्स पहुचण ते डॉक्टर रहीम बख्श भट्टी पारां जेको आहे शानदार इस्तक़बाल कयो वियो। ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो न त इस्पताल जे मुख़्तलिफ़ जेके यूनिट्स क़ाइमु थियल हुया उन्हनि जो पिणु जेको आहे दौरो करे संदसि जेको आहे मुआइनो बि कयो वियो। ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो न त डॉक्टर रहीम बख्श भट्टी खां जॾहिं पुछाणो कयो वियो वज़ीर आला सिंध तरफ़ां त उन इहो ॿुधायो 2008 खां वठी तक़रीबन 30 अरब रुपया जेको आहे ख़र्च थी चुका आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे इस्पताल ते सालानो 6 अरब रुपया ख़र्च अचे थो ऐं हर साल जेको आहे 2 अरब रुपया लास पिणु थिए थो। ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो न त उन सां गॾोगॾु जॾहिं डॉक्टर मुख़्तलिफ़ वार्डन खे जॾहिं विज़िट करायो उन सां गॾु जेको मुख़्तलिफ़ जेके डिपार्टमेंट्स जा जेके हेड हुया उहे पिणु जेको आहे डॉक्टर सां गॾु हुया। जी ठीकु आहे किशोर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।